जी बिल्कुल इन टाइम असां FIA NCCI जे दफ़्तर जे ॿाहिरां मौजूदु आहियूं। तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघंदा हूंदो त उहो दफ़्तर आहे जिते कुझु देरि खां पोइ जेको क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाल लतीफ़ पले जो उहो हिते 3 वॻे जेको आहे पेश थींदो, जॾहिं त उनखां अॻु में ई जेको आहे हिते पुलिस जी नफ़री मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त इन हवाले सां पुलिस ज़रियनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेको आहे सिर्फ़ु क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह आवामी तहरीक जे सरबराह अयाल लतीफ़ पले जो हुन सां गॾु जेके वकील हूंदा उन्हनि खे अंदरि वञण जी इजाज़त ॾिनी, बाक़ी ॿिए के माण्हू खे जेको आहे हिते अचण जी इजाज़त न पई ॾिनी वञे। जॾहिं त इन हवाले सां जॾहिं असांजी लाॻापियल इदारनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, सिर्फ़ु मीडिया ऐं वकील ऐं अयाल लतीफ़ पले जेके हिते अलाउ कयो वेंदो, बाक़ी ॿियनि जेके हुनजा कारकुन या जेके हुननि जा उहिदेदार आहिनि या उन्हनि जा जेके अॻवान उन्हनि खे हुते रोकियो वेंदो। मां पंहिंजे कैमरामैन शहज़ाद खे चवंदुमि त हेॾे ॾेखारे मुंहिंजे साॼे पासे पुलिस जी नफ़री मुक़ररु कई वई आहे, जंहिंमें 15 खां 20 का जेके एहलकार आहिनि उहे सुबुह सवेरे हिते मुक़ररु कया आहिनि, जंहिंमें 2 जेके पुलिस मोबाइलूं आहिनि शाहराह फैसल डिस्ट्रिक्ट ईस्ट जूं उन्हनि खे हिते मुक़ररु कयो आहे। जॾहिं त हिननि जो चवणु आहे त जेकी इज़ाफ़ी नफ़री आहे उहा बि घुराई वई आहे, उहा बि हिते पहुचंदी, जेकी पंहिंजा इंतज़ाम संभालंदी। जॾहिं त जेको इन हवाले सां क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाल लतीफ़ पले जे मथां इहो इल्ज़ाम आहे त उन मुल्क जे मुख़ालिफ़ ॻाल्हायो आहे, जंहिंमें उनखे NCCI पारां नोटिस जारी कयो हुयो। नोटिस में जेको आहे इहो चयो वियो त सूमर ॾियारे 3 बजे जेको आहे उन्हनि खे हिते घुरायो वियो आहे। जॾहिं त इन हवाले सां उन्हनि खां जांच कई वेंदी, पुछा कई वेंदी, उन्हनि जी स्टेटमेंट बि रिकॉर्ड कई वेंदी। गॾोगॾु हितां जे अमले जो चवणु आहे त अयाल लतीफ़ पले जो उन्हनि जी जेकी लीगल टीम आहे उहा अंदरि वञी सघंदी, बाक़ी ॿियनि माण्हुनि खे अंदरि वञण जी इजाज़त न आहे। जॾहिं त हिन टाइम हेॾे जेके अचनि पिया रस्ता हिते मुख़्तलिफ़ हंधनि ते जेकी पुलिस आहे उहा मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त इन हवाले सां इन दफ़्तर में जेको आहे 3 वॻे अयाल लतीफ़ पले जो उनजी लीगल टीम हिते पहुचंदी, जेको उन्हनि जे मथां जेको उन्हनि खे नोटिस जारी कयो, नोटिस जे हवाले सां उन्हनि खे हिते तलब कयो वियो, जॾहिं त उन्हनि को जवाब बि घुरियो वियो आहे। जॾहिं त इन हवाले सां कुझु देरि खां पोइ सचल ॻोठ ऐं जेके सिंधी आबादियूं आहिनि, हज़ारा ॻोठ, भिटाई आबाद समेत जेके मुख़्तलिफ़ सिंधियूं आबादियूं आहिनि, उतां जेको आहे कुझु देरि खां पोइ जेके क़ौमी अवामी तहरीक जा कारकुननि जा ॿिया जेके माण्हू आहिनि उहे हिते अयाल लतीफ़ पले जे सां मोहबत करण जे लाइ पहुचंदा ऐं उन्हनि सां मुलाक़ात करण जे लाइ पहुचंदा। जॾहिं त कुझु देरि खां पोइ हिते जेके क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन आहिनि उहे हिते पहुचणु शुरू थी वेंदा। बहरहाल हिन टाइम जेके NCCI जे दफ़्तर जे ॿाहिरां पुलिस एहलकार आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि हिफ़ाज़त जे लाइ, ऐं इन हवाले सां 3 वॻे जेको आहे क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाल लतीफ़ पले जो उनजी लीगल टीम हिते NCCI जे दफ़्तर में पहुची वेंदी। जी।